नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू जलाए जेको इबादत जो मखलूक जे सजदन जो अकेलो हक़दार आहे। तोड़े जो अॻियुनि उम्मतुनि में अॻी शरीयतुनि में ताज़ीम जो सजदो ग़ैरुल्लाह खे बि जाइज़ हुयो, यानी उहो सजदो जंहिंसां नियत ताज़ीम करण जी हुजे, जीअं यूसुफ़ अलैहिस्सलाम खे संदसि भाइरनि कयो, जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे समूरनि फ़रिश्तनि कयो। इहे सजदा ताज़ीम जा हुआ, पर असांजी यानी असांजे नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत मुतहरा में ताज़ीम जो सजदो बि हराम थी वियो, यानी इहो बि हाणे कंहिंखे जाइज़ नाहे। हाणे ताज़ीम जी नियत सां एतिरो झुकण जो हथु गोॾे ताईं पहुचे त इहो झुकण बि जाइज़ नाहे। इबादत फ़क़ति अल्लाह जी, अदब जंहिंजो अदब वारा आहिनि सभ जो कयो, मगर सजदो जेको आहे इबादत जेका आहे सिर्फ़ु अल्लाह जी आहे। ऐं लखें करोड़नि दुरूद सलाम अल्लाह तबारक व ताला जे आख़िरी नबी तमामु नबीअनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगुरनि ते सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातुहू। आऊं जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, सभ खां पहिरीं त मां तव्हां सभिनी जो निहायत थोराए थो। यकीन मूंखे पक आहे त जेको मुहबत रखंदो उहो ई ॾिसंदो। ज़रा तव्हांजो मुहबतूं आहिनि सिंध जी कुंड कुड़छ में या दुनिया जे कहिड़े बि ख़िते मां असांजे चैनल जो प्रोग्राम जेकॾहिं तव्हां ॾिसो था, तोड़े चैनल तां हलंदड़ प्रोग्राम दौरान ॾिसो या यूट्यूब ते असांजे यूट्यूब जे चैनल तां ॾिसो या कोई क्लिप ठाहे करे तव्हांने मोकिली आहे, तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां वक़्तु कढी ॾिसो था। हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त जॾहिं असांजो प्रोग्राम ॾिसो त ॿिया कमकार छॾे ॾियो, छो त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न त अधु सच सॼे कूड़ खां वधीक ख़तरनाक हूंदो आहे। हिकिड़ो सॼो कूड़ आहे त कोई अची करे चए थो बाबा नमाज़ माफ़ु थी वई आहे, त तव्हां सभई चवंदो जॾहिं अल्लाह जे नबीअनि ते नमाज़ माफ़ु न आहे त तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहे, तोते वरी कीअं नमाज़ माफ़ु थींदी? त कूड़ आहे, कूड़ पकड़िजी पवंदो। पर जेकॾहिं कोई चवे त साईं अल्लाह जो क़ुर में फ़रमान अल्लाह तक़रबु सलाह, नमाज़ जे वेझो न वञो, सच आहे, अल्लाह जो कसम सच आहे, नमाज़ जे वेझो न वञो, पर इहो अधु सच आहे। वंतुम सुकारा, जॾहिं तव्हां नशे जी हालत में हुजो, यानी मनो कयो वियो त नमाज़ न पढ़ो जॾहिं नशे में हुजो, पर कोई तव्हांखे पोयों हिसो न ॿुधाए, रुॻो अॻियों ॿुधाए त तव्हां नमाज़ न पढ़ो, क़ुर में लिखियलु आहे, तव्हां ॾिसंदो हा यार क़ुर में लिखियलु आहे। इन जे करे अधु सच सॼे कूड़ खां वधीक ख़तरनाक हूंदो आहे। इन जे करे गुज़ारिश इहा आहे त जॾहिं बि प्रोग्राम ॾिसो त महिरबानी करे भली 15 मिंट ॾिसो था न, यकसूई सां ॾिसो, ताकी हेॾो जी ॻाल्हि होॾे न हली वञे। तव्हांजी महिरबानी। अॼोको मौज़ू क़यामत जी निशाननि मज़ा हिकिड़ी निशानी आहे। पाण फ़रमायूं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जॾहिं क़यामत वेझो ईंदी त अदलो इंसाफ़ ख़तमु थी वेंदो। मां सम्झां थो मूंखे हिन ते वधीक कुझु ॻाल्हाइण जी ज़रूरत ई न आहे। तव्हांखे ख़बर आहे त असांजा जेके इंसाफ़ जा जेके वॾा वॾा ताज पाती वेठा आहिनि, केतिरो इंसाफ़ थिए थो, उहो ख़ानगी हुजे या उहो कहिड़े बि सतह ते हुजे। अदल इंसाफ़, मां क़ुर्बान अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बान मुबारक तां त इंसाफ़ ख़तमु थी वेंदो। अॼु जे दौर में अदल इंसाफ़ विकामजे थो। अल्लाह पाक पंहिंजी पनाह में रखे। इन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ असां सिंध जे हिकु बहितरीनु आलिम दीन खे मदऊ कयो आहे, जेके अॼोके प्रोग्राम सां बाक़ाइदा इंशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत में क़ुर ऐं हदीस जी रोशनी में मौज़ू ॻाल्हाईंदा। अल्लामा अशरफ अली सातो साहिबु, अस्सलामु अलैकुम। अवां जी महिरबानी आहे, असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया ऐं सुवारी सिंध जो प्यारो आवाज़ु, तमामु सुठो सना ख़ान, माशाअल्लाह तबारक व तआला साहिब अली ताहिरी साहिबु तशरीफ़ वठी आया आहिनि। उन्हनि खे बि पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। अस्सलामु अलैकुम। अवां जी महिरबानी आहे, असांजे प्रोग्राम में आया। नाज़रीन, अचो त सभ खां पहिरीं पंहिंजी बाज़ाब्ता शुरूआत हस्बे रिवायत नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां करियूं। साहिब अली ताहिरी खां पहिरीं नात ॿुधूं त पोइ जेको मौज़ू ते गुफ़्तगू शुरू करियूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या
जग जा जानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुझी सार ले जा मुझे दिल जा जानी मुझी सार ले जा सजे जग जा जानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी ओ हुज्जतों में आहे रब लग लड़िया मदीने वारा हुज्जतों में आहे रब लग लड़िया मुझी झोपड़ीअ में बस हिक घड़िया हुज्जतों में आहे रब लग लड़िया मुझी झोपड़ीअ में बस हिक घड़िया अची मोब मूं वट अची मोब मूं वट मुझी खाओ मानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुझी सार ले जा मुझे दिल जा जानी मुझी सार ले जा सजे जग जा जानी मुझी सार ले जा सजे जग जा जानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी हो तुई दे तथींदी सकरात सवली तुई दे तथींदी सकरात सवली सुखियो साहो वींदो खजंदी खटोली तुई दे तथींदी सकरात सवली सुखियो साहो वींदो खजंदी खटोली कजा सिर ते आयल मुश्किल आसानी कजा सिर ते आयल मुश्किल आसानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुझी सार ले जा मुझे दिल जा जानी मुझी सार ले जा सजे जग जा जानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी हो तुझो साथ गुरजे दुनिया आखिरत में तुझो साथ गुरजे दुनिया आखिरत में सहारो ॾिजां पियो दुख ऐं किलत में तुझो साथ गुरजे दुनिया आखिरत में सहारो ॾिजां पियो दुख ऐं किलत में कजा सिर ते आयल मुश्किल आसानी दुखे वक्त दस जा चेहरो नूरानी कजा सिर ते आयल मुश्किल आसानी दुखे वक्त दस जा चेहरो नूरानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुझी सार ले जा मुझे दिल जा जानी मुझी सार ले जा सजे जग जा जानी मुझी सार ले जा सजे जग जा जानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी। माशाअल्लाह तबारक व तआला तमाम बेहतरीन अंदाज में साहिब अली ताहिरी साहब नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जी सआदत हासिल कई। दुआ है त अल्लाह तबारक व तआला संदन आवाज़ में अञा वधीक बरकतूं ऐं रहमतूं अता फ़रमाए। नाज़रीन अचो त अॼोके मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ अल्लामा साहब सां गुफ़्तगू जो आगाज़ करियूं। अल्लामा साहब,
अदल ऐं इंसाफ़ ख़तमु थी वेंदो। अल्लाह पाक जे महबूब अलैहिस्सलाम इहो फरमायो त इहा क़यामत जी निशानियुनि मंझां हिकु निशानी आहे। इन क़यामत वेझो ईंदी त अदल ऐं इंसाफ़ ख़तमु थी वेंदो। सभ खां पहिरीं त मुंहिंजी गुज़ारिश इहा हूंदी त असांजे नाज़रीन सामाईन खे इहा ॻाल्हि वाज़े थी वञणु घुरिजे त अदल ऐं इंसाफ़ चइबो छा खे आहे शरई इस्तिलाह में, थोरो हिन जी वज़ाहत करियो त पोइ हिन ते ॻाल्हाइणु शुरू करियो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लाइनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या ख़ातमन नबी। अल्लाह करीम जा करोड़ा एहसान अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे पंहिंजे प्यारे हबीब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी उम्मत मां पैदा कयो ऐं हिन उम्मत खे ख़ैर वारी उम्मत चयो वियो। सुभान अल्लाह। ऐं हिन ख़ैर में जेको आहे अदल इंसाफ़ बि शामिल आहे। ऐं मां थोराइतो आहियां सिंध टीवी जे मालिकान ऐं सिंध टीवी जे जेके बि प्रोग्राम हलाइण वारा आहिनि, जेके बि हिते मुलाज़िमीन आहिनि, सभिनी जो थोराइतो आहियां बिलख़ुसूस तव्हां जेको आहे मूंखे हिन बहितरीनु प्रोग्राम में जंहिंमें क़ुरान और हदीस ॿुधाइण जी ऐं मूंखे सिखण जी जेको आहे मौक़ो मिलियो। अल्लाह करीम सां दुआ आहे त अल्लाह करीम मूंखे सही चवण जी ऐं असां सभिनी खे ॿुधी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अदल इंसाफ़ हिकिड़ो हूंदो आहे, अदल इंसाफ़ अल्लाह रब्बुल आलमीन हुकूकुल्लाह वारो, हिकिड़ो हूंदो आहे हुकूकुल इबाद वारो। ऐं इन ॿिन्हिनि जी माना में इहो आहे त अदल चइबो आहे जेको हक़ हुजे उन शइ खे उन वांगुरु कजे। मिसाल जे तौर सां त अल्लाह रब्बुल आलमीन जो हक़ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन खे वहदहू चयो वञे, उनखे ला शरीक चयो वञे, उन सां गॾु कंहिंखे शरीक न कयो वञे। अहिड़े तरीक़े सां जेके हक़ वालदेन जा आहिनि, जीअं कुझु ॾींहं पहिरियां प्रोग्राम बि थी चुकियो आहे त माण्हू वालदेन खां वधीक दोस्तनि सां यारी निभाईंदा, दोस्तनि जो ख़्यालु रखंदा। इहो अदल न आहे, हक़ त वालदेन जो आहे। वालदेन सां आसान लफ़्ज़नि में इहे सम्झिजे त जेको जेतिरे हक़ जो हक़दार आहे उहो हक़ उन ताईं पहुचाइण या मुहैया करणु, इहो अदल आहे। इहो अदल आहे। ऐं एहसान चइबो आहे कंहिंजे मथां छा चवंदा आहिनि का सुठी शइ उनखे तोहफ़ो ॾियणु, या अहिड़े तरीक़े सां चइजे त उन जे मथां रहम करणु, इहो एहसान चइबो आहे। जीअं अल्लाह रब्बुल आलमीन एहसान इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कई वञे। अल्लाह रब्बुल आलमीन जो इंसाननि ते इहो एहसान आहे त इंसान पैदा कयईं, अशरफुल मख़लूक़ात पैदा कयईं, त इन में हक़ इंसान जी तरफ़ इहो आहे त इंसान उन जी नेमत खे शुक्र अदा करे। ऐं शुक्र अदा करण जो सभिनी खां पहिरियां ज़रियो इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कई वञे। त इहे ॿई इन जेके शरई एतबार सां इन्हनि ॿिन्हिनि लफ़्ज़नि जा इहे माना आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे तव्हां ॾिसो त हिन मुआशिरे में असां ॿई शयूं सफ़ा घटिजी वयूं। हिन वक़्ती हालात हाज़िरा जे हवाले सां चयो वञे त ॿई शयूं मिसाल तौर सां जीअं हुकूकुल इबाद वारो अदल एहसान ॾिठो वञे त उन में बि कमी कई थी वञे। ऐं हुकूकुल इबाद ऐं हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद जीअं बंदनि जा हुकूक आहिनि उन्हनि जे मुताबिक़ बि इन में ख़यानत कई थी वञे। ऐं जेको अदल इंसाफ़ आहे उन्हनि में ज़ुल्म कयो थो वञे। अहिड़े तरीक़े सां त इहे जेके क़यामत जी वॾियुनि निशान में न बल्कि नंढियुनि निशान में आहे जेका ज़ाहिर अक्सर ज़ाहिर थी चुकी आहे। पर अक्सर जो मतिलबु इहो आहे त मिसाल तौर सां जीअं 100 मां 70% माण्हू अहिड़ा आहिनि जेके अदल इंसाफ़ खां बिल्कुलु परे थी विया आहिनि। अदल इंसाफ़ उन्हनि जे माना सम्झो वञे त ज़मीर मां ई निकिरी वियो आहे, जो उहो ग़रीबनि ते ज़ुल्म, अहिड़ी तरीक़े सां ऐसी तणी जो पंहिंजे पाड़ेसिरनि ते, पंहिंजी औलाद ते, पंहिंजे वालदेन ते, उन्हनि ते बि ज़ुल्म करण ते लही पिया आहिनि, जो उन्हनि जे दिलि ऐं एतिरो जीअं चवंदा आहिनि पथर दिलि थी वियो आहे। त हालांकि पथर जे बारे में चयो वेंदो आहे जीअं रोज़ उन ते पाणी जो फुड़ो किरंदो रहे। पाणी जहिड़ी नरम शइ जेका ई माना
हथ में खणो त ईअं छोड़ो हथ खे टेढ़ो कयो त वही वञे एॾी नरम शइ जेकॾहिं तसलसुल सां पत्थर जे मथां किरंदो अचे हिकिड़ो हिकिड़ो कतरो अल्लाह त हूंदो उन पत्थर जे अंदरि बि सुराख थी वेंदो। पर इन्हनि ज़ालिमनि इन्हनि जेको आहे जीअं मज़लूमनि जो रत पी जो मज़लूमनि जो माल खाई उन्हनि सां अदल इंसाफ़ उन्हनि खे ॾियण ई न। अॼु जंहिंखे थोरी इक़्तिदार मिले थो न, जंहिंखे थोरो इक़्तिदार मिले थो, जंहिंखे थोरी वॾाई मिले थी, जीअं उहो वॾाई ते अचे थो त उहो ज़ुल्म करणु शुरू थो थी वञे, उहो अदल इंसाफ़ ख़तमु थो करे छॾे। ईअं थो लॻे जीअं उहो कंहिं इक़्तिदार ते आयो, कंहिं उहिदे ते आयो, ईअं थो लॻे ॼण शैतान जो या चयो वञे त शैतान जो चेलो या शैतान जो भाउ थी वेही थो रहे। छो जो उहो न ग़रीबनि खे हक़ थो ॾिए, न मुस्लमाननि खे हक़ थो ॾिए, अहिड़ी तरीक़े सां न पंहिंजे जेको आहे पाड़ेसरियुनि खे, पंहिंजी औलाद खे, वालदेन खे हक़ ॾियण खां बि उहो जेको आहे हिन वक़्त में एतिरो ज़ुल्म जेको आहे बुलंदी ते अची वियो आहे, एतिरे तरीक़े ते जो माण्हू पंहिंजनि जो रतु पीअणु, पंहिंजनि जो गोश्त खाइण लाइ तयारु आहिनि। त इहो अदल इंसाफ़ जी इहे शक्लूं आहिनि जेके असांजे हिन दौर में ऐं असांजे हिन माशरे में हींअर राइज थी चुकियूं आहिनि। अलामा साहब हाणे अर्ज़ु ईअं त जॾहिं रिवायत में अचे थो पियो त कुल्लुकुम राइन कुल्लुकुम मसऊलुन अर रइया आहे रही थी, तव्हां जेके बि आहियो सभु जा सभु राई आहियो ऐं कुल्लुकुम मसऊल, तव्हां सभिनी खां सुवाल कयो वेंदो रैयत ई, त तव्हांजी जेकी रैयत आहे माना तव्हांजा मातहत आहिनि, उन सभिनी जे बाबति तव्हां खां पुछा कई वेंदी, सुवाल कयो वेंदो। हाणे असांजो कॉन्सेप्ट इहो आहे त असां रुॻो अदल ऐं इंसाफ़ जे लाइ जेकॾहिं जुमिलो चऊं था न अदल ऐं इंसाफ़, त हाणे बि प्रोग्राम ॾिसण वारा असां नाज़रीन सामीन मां हिकु तइदाद हूंदी जंहिंजे ज़हन में ईंदो त इहे कोर्टनि जी तरफ़ रुजू कंदा, हीअ अदालतुनि ते ॻाल्हाईंदा, पर हक़ीक़त इहा आहे त रुॻो अदल इंसाफ़ जेको आहे उहो जज खे करिणो आहे या पंहिंजे पर में हर शख़्स खे जज थियणो आहे। क़ुरान पाक जी आयत मुबारका सूरत नहल जी आयत नंबर 90 जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि व ईताइ ज़िल क़ुर्बा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकरि वल बग़ी। इहा आयत मुबारका तक़रीबन जुमे जे ख़ुतबनि में असां ॿुधंदा रहंदा, पर इन जो सही मफ़हूम इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे हुकुम ॾिए थो अदलो इंसाफ़ जो, अदलो एहसान जो। हाणे कंहिं सां ॾिए थो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि व ईताइ ज़िल क़ुर्बा। हाणे ॾिसो त टे शयूं फरमायूं वयूं, यअमुरु बिल अदलि वल इहसानि व ईताइ ज़िल क़ुर्बा, ठीकु, टे। चौथी शइ फरमाई हुई त व यनहा अनिल मुनकर। हक़ीक़त आहे हाणे इहे अलॻि अलॻि आहिनि शयूं। पहिरीं हुकुम आहे अदल जो, अल्लाह तव्हां इंसाफ़ करियो, उन खां पोइ एहसान यानी भलाई कयो, ठीकु आहे, पहिरीं त करियो इंसाफ़ कयो, पोइ करियो भलाई, उन खां पोइ ऐं जेके क़राबतदार आहिनि उन्हनि ते महिरबानियूं कयो, उन्हनि ते एहसान कयो, उन्हनि सां भलाई कयो। यनहा ऐं रुकिजी वञो अनिल मुनकर ऐं बुराइनि खां। चार शयूं आहिनि मुआशरे में बहितरीन ज़िंदगी गुज़ारण जे लाइ। इहा आयत रुॻो जजनि जे लाइ आहे या सभिनी इलाही माण्हुनि जे लाइ? सभिनी लाइ। इहो ॾिसो न, सभिनी खां पहिरियां चयो त ईताइ ज़िल क़ुर्बा, एहसान ऐं जेको अदल कयो पंहिंजे क़ुर्बा सां। त क़ुर्बा त रुॻो जजनि जा त न हूंदा आहिनि, हर मुस्लमान जा पंहिंजा। हाणे त क़ुर्ब मां मुराद औलाद बि आहे, हक़ीक़त आहे, माउ पीउ बि आहिनि जेके तव्हां सां कुर्बत रखनि था, वेझड़ाई, तव्हांजा मुलाज़िम आहिनि, तव्हांजा शागिर्द आहिनि, तव्हांजा सबऑर्डिनेटर्स आहिनि, हक़ीक़त आहे तव्हां। अच्छा, इन सां गॾोगॾु जेकी तव्हांजो मनसब आहे इन सां बि अदल करिणो आहे, हक़ीक़त आहे, जेका तव्हांखे अल्लाह पाक इज़त ॾिनी आहे उन सां बि अदल करिणो आहे। त अदल करण जे लाइ जज हुजणु ज़रूरी नाहे। नाज़रीन, नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे, कमर्शियल ब्रेक वठूं था। इहो हिकिड़ो वसीउ मौज़ू आहे, इनशाला कोशिशि कंदासूं त इन ते बहितर खां बहितरीन मवाद अवां ते पहुचायूं। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम ऐं रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, ॾिसी रहिया सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं अॼु असांजो मौज़ू आहे त क़यामत जॾहिं वेझो ईंदी त अदल ऐं इंसाफ़ ख़तमु थी वेंदो। हाणे असां अदल ऐं इंसाफ़ जेको आहे उहो शायदि इहो गुमान कई वेठा आहियूं त जजनि खां ई। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कंदुसि। मालूम साहब, मुंहिंजो हिकिड़ो सुवालु ज़हन में अचे वियो आहे ऐं इहा तर्जुमानी आहे तमामु।
असां वटि कुझु माण्हू, चलो सिधो सिधो चवां, जेके इक़्तिदार ते अचनि था, अल्लाह, ठीकु आहे, वाघ धणी जेके थियनि था, उन्हनि जो हिकिड़ो जुमिलो मशहूरु आहे। जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस कंदा आहिनि त पोइ चवंदा आहिनि, साईं मूं ते हिकु पथर जी, हिकु भितर जी बि जेकॾहिं करप्शन साबित कयो त मां ॾोह छॾो वारी। हाणे हिन में माना हू जुमिलनि जी ॿीहक मां फ़ाइदो वठंदा आहिनि, हक़ीक़त आहे, मंतिक़ इस्तेमालु करे त माना मां चोरी एॾे बहितरीन तरीक़े सां कई आहे, मां करप्शन बदनवानी एॾे हिकिड़े साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां कई आहे, तव्हांजा वॾा बि साबित न करे सघंदा त मां चोर आहियां। साबित करे ॾेखारियो। अड़े तूं ईअं छो थो चवे साबित करे ॾेखारियो? तूं क़ुर ते हथु रख त तूं चोर न कई आहे करप्शन? माना तूं एॾे ज़बरदस्त तरीक़े सां करप्शन कई आहे जो कोई साबित न करे सघंदो। छा तूं छा थो सम्झे त तूं दुनिया वारनि सां धोखो करे वहीं, पूरे मुल्क सां धोखो करे वहीं या सूबे सां करे वहीं? अलाह नथो ॾिसे? छा चवंदो तव्हां हिन ते? सही हिन जे बारे में ॾिसो, क़ुर पाक जी सूरत निसा में आयत नंबर 58 जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, इन्नल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानाति इला अहलिहा व इज़ा हकमतुम बैनन नासि अन तहकुमु बिल अदल। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, हुकुम ॾिनो अल्लाह रब्बुल आलमीन त उन्हनि माण्हुनि खे पंहिंजूं अमानतूं सुपुर्द करे छॾियो जंहिंजूं अमानतूं तव्हां वटि रखियल आहिनि। त इन आयत मां जेको शुरू जुमिले जी मां तफ़सीर करणु चाहियां थो त इन में तव्हां ॾिसो त हुकुमरान जंहिं महिल इक़्तिदार में अचनि था, या घर जो हिकु वॾो आहे उन ते बि अमानत आहे, हिकु इलाइक़े जो वॾो आहे उन ते बि अमानत आहे, हिकु इदारे जो वॾो आहे, कंपनी जो वॾो आहे, उहा बि अल्लाह रब्बुल आलमीन जी उन जी तरफ़ जा अमानतूं आहिनि जेके हेठियनि जूं आहिनि। त अहिड़ी तरीक़े सां त जेके बि उहो करप्शन करे थो या जेके बि उन वटि पैसा आहिनि उहे जेको आहे बैतुल माल यानी कि हिन ग़रीबनि जा ऐं मुल्क वारनि जा आहिनि जेके टैक्स में रखिया विया आहिनि, हुन जे मथां इहा अमानत आहे त हू उन्हनि खे वापसि ॾिए। हू हुननि खे जेको ॾिसो न हाणे त ज़ुल्म इन हद ताईं वधी वियो आहे, अलाह जी पनाह, अलाह जी पनाह। जीअं आम तौर ते माण्हू जुआ खेॾंदा आहिनि, गैमलर, हक़ीक़त जुआरी, असां वटि वाॻू संभालण लाइ चाहे को उहिदो वठिणो आहे कंहिं इदारे में, मां त इहो अर्ज़ु कंदुमि त असांजे मुल्क जो निज़ाम बिल्कुलु 100% फेल थी वियो आहे। अल्लाह, नौकिरी वठण जे लाइ जॾहिं असां ॻाल्हायूं था शागिर्दनि सां जेके पढ़नि था PCS या CSS, पाण में कचहरी कनि था, मुंहिंजा ॿार बि तयारियूं कनि था माशाल्लाह, त गुफ़्तगू मूं ॿुधी हुननि जी, त हू चवनि पिया त कुझु माण्हुनि जी सोच इहा आहे त असां CSS या PCS करियूं त उन्हनि इदारनि जो इंतिख़ाब करियूं जिते माल घणो हुजे। हक़ीक़त आहे, यानी अॼु जे दौर जो नौजवान जी सोच हिते बीहारी वई आहे त असांखे उन नौकिरी लाइ अप्लाई करिणो आहे जिते माल घणो मिले। हक़ीक़त आहे, पंहिंजी सीट सां अदल नाहे करिणो। उन खां पोइ जेकी असां वटि करोड़े रुपया ख़र्च कया अथव हिन इलेक्शन में, जेकॾहिं हिकिड़े बहितरीनु मिसाल ॾिनो ज़बरदस्त, मां अलाह पाक उनखे जज़ाए ख़ैर था फरमाए, जेकॾहिं इहे करोड़े रुपया तव्हां रुगो खटण ते ख़र्च करियो था, छा तव्हांजो अहिड़ो हाउ फाटे थो अवाम जी ख़िदमत लाइ त पोइ तव्हां इन करोड़े रुपयनि जी बहितरीनु अस्पताल लॻाए फ्री में छो न था ग़रीबनि जो इलाजु करियो? जे ख़िदमत जो, ख़िदमत जी नियत न आहे, करोड़े लॻाए अरबे कढण जी नियत आहे। त असां कंहिं इदारे खे वठंदासूं, उन इदारे जे अंदरि असां मतिलबु अदल न थियो इहो बिल्कुलु। पर छा इहे माण्हू दुनिया में त वाक़ई हिन वटि माल अचण सां इज़त वधी वई, दुनिया जी इज़त जेका अल्लाह ताला जी बारगाह में बिल्कुलु इज़त न आहे, अल्लाह जी बारगाह में ज़िल्लत ऐं ख़ुआरी आहे उन माण्हू जी। पर छा जेके माण्हू इहो कुझु कनि था पिया, अल्लाह ताला जी बारगाह में इन्हनि जे बारे में छा फ़रमायो वियो आहे त वाज़े लफ़्ज़नि में फ़रमायो जेको क़ुर हदीस जो हुकुम आहे, ताकी मन कंहिंखे अल्लाह पाक एहसासु ॾे, कंहिंखे हया थिए त रब जो ख़्यालु कयो। उहो मिसकीन जेको 300 रुपया रोज़ कमाए थो, उन जो कमु करण लाइ तूं उनखां रिश्वत थो घुरी, तूं लखें रुपया तुंहिंजी पघार आहे, ज़ालिम। हुन मिसकीन 300 रुपया 400 रुपया ॾियारी करण वारे खे बि चवंदो जेतिरे ताईं मूंखे तूं हॾो वात में न विझंदे तेसीं ताईं मां कमु न कंदुसि, फाइल बि न चुरंदी। छा यार ईअं ज़मीरनि जो सां साथ ॾिए थो। साईं ॾिसो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं पेशन गोयूं अहिड़े ई तरीक़े सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे तरबियत लाइ जन्नत ऐं जहन्नम जो बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल घुमी आया मेराज ते, त पंहिंजी उम्मत खे अचे ॿुधाइनि त जन्नत में जेको अदल करण वारो उन लाइ फलाणा फलाणा इनाम, सुभान अल्लाह। वरी फरमायो जेको जहन्नम में अदल न करण वारो आहे उन जूं फलाणियूं फलाणियूं सज़ाऊं।
यानी अदल न करण ते जहन्नम जो इस्तेकाक बि आहे। इस्तेकाक बि आहे ऐं फलाणियूं फलाणियूं सज़ाऊं बि आहिनि। त उन्हनि मां हिकु सज़ा इहा आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त मां ॾिठो कुझु शख़्सनि जा पेट महल वांगुरु हुया, अल्लाह रहम, एॾा वधीक हुया जो ईअं लॻे पियो हीउ वॾो महल आहे। वरी थोरो वेझड़ो थियो, मां ॾिठो त उन पेट में नांग पिया घुमनि। मां ॾिठो उन्हनि जे पेटनि में नांग पिया घुमनि। त हज़रत जिब्रील अमीन अलैहि सलातो वसलाम खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो त ए जिब्रील, हे कहिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे एॾी ख़तरनाक एॾी दर्दनाक अज़ाब ॾिनो थो वञे, एॾो वधीक दर्दनाक अज़ाब? त हज़रत जिब्रील अमीन अलैहि सलातो वसलाम फरमायो त या रसूलल्लाह, ही उहे माण्हू आहिनि जेके ॿियनि जो हक़ खाईंदा हुया, जेके ॿियनि जी हक़ तलाफ़ी कंदा हुया, जेके ॿियनि माण्हुनि जी रिश्वत खाईंदा हुया, जेके ॿियनि ग़रीबनि जो हक़ खाईंदा हुया। इन हदीस जो मफ़हूम थो मां ॾसियां त माना जेके माण्हू ॿियनि जो माल खाईंदा हुया, एतिरो उन्हनि पंहिंजे पेट में गंद जमा कयो, एतिरो माल जमा कयो जो अल्लाह रब्बुल आलमीन हिन क़यामत वारे ॾींहुं हिन जहन्नम में उन्हनि खे दाख़िल करे एॾा वधीक हराम माल जेको आहे क़यामत उन्हनि जे पेटनि में पयल हूंदो ऐं उहो माल इन जे पेटनि में नांग विछू थी अंदरां टंगंदो उन्हनि खे। ऐं ॿी हदीस ट्रांसपेरेंट नज़र बि ईंदो ॾिसण वारनि खे त इहे हरामखोर दुनिया में जेको वॾी वॾी गाॾियुनि ते घुमे पियो, वॾे ज़बरदस्त बंगलनि में घुमे पियो, वॾे वॾे अमेरिका में यूरोप जे कंट्रीज़ में घुमंदो हो, ऐश कंदो हो, इहो इज़तदार न हो, इहो ज़लील तरीन इंसान हो, ख़बीस तरीन इंसान हो। हिन जे पेट में जेको तव्हां ॾिसो था न एॾा वॾा पेट, हिन वक़्तु जेके वॾा वॾा नाला करे विया आहिनि, मां सभु खे नथो चवां, जेके हक़ हलाल वारा माण्हू आहिनि उन्हनि खे मुंहिंजो सलाम आहे, मुंहिंजो छा सलाम आहे, अल्लाह जो रसूल अज़्ज़ व जल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इज़त ॾिनी आहे। पर जेके हक़ खाइनि था पिया ग़रीबनि मिसकीननि जा, उनखे लुटनि फुरनि था पिया, पोइ चाहे धाड़ियल हुजनि, चोर हुजनि या उहे वॾा चोर हुजनि जेके सीटुनि ते वेही करे ज़ुल्म कनि था पिया, सभिनी जो अंजाम क़यामत वारे ॾींहुं जहन्नम में इहो ख़तरनाक हूंदो। माण्हू ॾिसंदा परे खां त हे जेको वॾो मोज़स बणियो त इन जो पेट आहे, जो कमरनि जहिड़ो पेट आहे, जंहिंमें नांग विछू में मुसलत थिया पिया आहिनि। साईं ॾिसो जेको आहे हज़रत सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु, तव्हां ख़बर आहे क़ादरी सिलसिलो जंहिंजी तरफ़ मनसूब कयो वेंदो आहे, हज़रत सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु बगदाद शरीफ़ में हुया। त बगदाद जो जेको बादशाह हुयो उहो हज़रत सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे कुझु तोहफ़ खणी आयो, कुझु अशरफियूं खणी आयो। बगदाद में उन वक़्तु अशरफियूं हुयूं, थैलियूं खणी आयो वॾियूं वॾियूं। त हज़रत सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त तूं हितां हलियो वञ। त हुन वरी अर्ज़ु कयो त या गौस क़बूल कयो। सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला मना फरमायो। जंहिं महिल हुन बार बार उन वधीक इक़रार कयो त इसरार कयो, सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे थैलियूं पकड़ियूं, हथ में पकड़े उन थैलियुनि खे ज़ोर ॾिनई त उन्हनि मां रत पियो निकिरे। अल्लाहु अकबर। एतिरो रत निकितो जो जेको जिते बादशाह ख़लीफ़ो बीठो हुयो, त जंहिं महिल उन्हनि ज़ोर ॾिनई त उन्हनि जे पेरनि ताईं वञी रत पहुतो, एतिरो उन्हनि थैलियुनि में। हालांकि उहे सोन ज़ेवरात जूं भरलियूं, पर सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला उन्हनि खे जंहिं महिल ज़ोर ॾिनो, जीअं निचोड़बो कपिड़ो आहे, त उन थैलियुनि खे जंहिं महिल ज़ोर ॾिनई त ॾिठई त रत जेको आहे उन्हनि मां निकितो ऐं उहो उन ख़लीफ़े जे उन बादशाह जे पेरनि ताईं वञी रत पहुतो। उहो ड्रिज खां पोइ त ड्रिज एॾो थियसि। सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त तूं छा थो चाहीं? जंहिं ग़रीबनि जो तूं हीउ रत पीतो आहे, जंहिं ग़रीबनि जो तूं हीउ खून कया आहिनि, जंहिंजो हीउ नाहक माल खयो आहे, उहो मां तोहफ़ो क़बूल कयां? उहो मां इहो तोहफ़ो कीअं थो क़बूल करे छॾियां? तव्हां जेको उन थैलियुनि खे उन ख़लीफ़े जे उन बादशाह जी तरफ़ उछलायो। त मक़सदु ईअं आहे त असां पंहिंजे जेको उन्हनि जो माल खाऊं था, असल में असां उन्हनि जी ज़िंदगियुनि खे खाऊं था। जेको हिन माशरे में माण्हू सम्झनि था त मां कुझु वक़्त लाइ कुझु माल उन्हनि जो खाधो आहे, हक़ीक़त ॾिठो वञे त ग़रीब जी ज़िंदगी आहे। ग़रीब रोज़ 1000 रुपया 1200 रुपया हिन वक़्त में रोज़ कमाए थो। साईं सभु 1000 1200 नथा कमाइनि, केतिरा ई अहिड़ा आहिनि वीचारा जिन जी 1000 जे बि अंदरि आहे अल्लाह कमाई। त तव्हां ॾिसो त उन में अधु खां वधीक त अधु त तक़रीबन टैक्स था अदा करनि। उन खां पोइ कंहिं दुकान ते वञो त उन्हनि जी अलॻि माल खाइण जी, अहिड़ी तरीक़े सां जेके सेठ जो कमु था करनि, को न को नुक्स कढी 200 जेको आहे 150 रुपया घटि थो ॾिए उन कम में, मज़दूरी में को न को नुक्स कढी। त असां ॾिसूं त हिन वक़्त में असां ग़रीबनि जो माल हड़पण लाइ, माल खाइण लाइ तरह तरह जा बहाना ॻोल्हियूं था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, जेको हराम जो माल खाए थो,
हिकु लुकमो हिकु गिरो हराम जो खाए थो त उहो पंहिंजे पेट में जंहिंमहिल उहो उनजो गिरो वञे थो उनजे पेट में त उन मां हिकु गोश्त जो टुकड़ो ठहे थो ऐं उहो गोश्त जो टुकड़ो जहन्नुम में सड़ंदो। हदीस जो मफ़हूम यानी हिकु लुकमो खाइण सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे ख़िलाफ़त में उन्हनि जो जेको ग़ुलाम हुयो उहो कुझु माल वठी आयो उन मां जेको आहे सैदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु कुझु खाइण लाइ वठी आयो। सैदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु मां उहो शइ खाइनि पिया थिया त पाण जेको आहे पुछे ग़ुलाम खां तूं हीउ काॾां वठी आहे जेका हीउ मूंखे तोहफ़ो ॾिनो अथई मां खावां थो त उन ग़ुलाम चयो त ए ख़लीफ़तुल मुस्लिमीन मां हिकिड़े शख़्स सां शर्त रखी हुई अॼु उहा शर्त मां खटे वियुमि त उन मां हीअ शइ वठी आयुमि शर्त त जेको आहे दीन में इस्लाम में हराम आहे। सैदना सिद्दीक़ अकबर हिकु लुकमो खाधो हुयो हिकु लुकमो पाण फ़रमाईंदा आहिनि किताबनि में लिखियलु आहे त सैदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु विया ऐं वात में चीच हणी हणी उल्टियूं करणु लॻा त उहो लुकमो जेको आहे मां कढां कंहिं उन्हनि खां पुछो त तव्हां त भुले में खाधो तव्हांखे त ख़बर ई न हुई त हीउ जेको आहे हराम जो माल आहे हीउ शर्त जो माल आहे। पाण फ़रमायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जंहिं जे वात में हिकु गिरो हराम जो वियो त उनजो गोश्त उन हराम जे टुकड़े मां ठहंदो त मां नथो चाहियां त मुंहिंजे पेट में को हराम जो टुकड़ो गोश्त जो ठहे। एॾो ड्रिज ऐं अहिड़ी तरीक़े सां तव्हां ॾिसो हालात किथे न पहुता। नाज़रीन वक़्तु थियो आहे नंढड़ी साहीअ जो कमर्शियल ब्रेक था वठूं असां इजो था वापसि वरूं आवां ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन नवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं अॼु असांजो जेको मौज़ू आहे महबूबन करीमन अलैहिस्सलाम इरशाद फरमायो त जॾहिं क़यामत वेझो ईंदी त अदल इंसाफ़ ख़तमु थी वेंदो। असां पंहिंजे पहिरें ॿिनि हिसनि में पंहिंजे प्रोग्राम जे ॿिनि हिसनि में ब्रेक्स खां अॻु में इहो ॻाल्हाए चुकासीं वाज़े थी वियो त इहो इशारो फ़क़ति अदलिया जी तरफ़ न आहे अदलिया जी तरफ़ बि आहे हर शख़्स जे लाइ बि आहे त जेको जंहिं मनसब ते आहे उन मनसब जो बि अदल करणु लाज़िमी आहे न त कुल्लुकुम राइन कुल्लुकुम मसऊल। महबूबन फरमायो त तव्हां सभु हुकुमरान आहियो तव्हां खां सवाल कयो वेंदो जंहिं सीट ते आहियो बाबे जी सीट ते आहियो अमड़ जी सीट ते औरत आहे माउ जी सीट आहे या जेको आहे सो भाउ जी आहे या बि हिकिड़ी सीट आहे हिकिड़ो मनसब आहे उन सां अदल करिणो आहे चाचो आहे मामो आहे भाइरनि रिश्तेदारनि पाड़ेसिरियनि सभिनी खे अदल करिणो आहे पंहिंजे ॾिनल इन मनसब सां जेको मनसब अलाह ताला ॾिनो आहे। हाणे चऊं था पिया अदलिया जी तरफ़ त असांजे जॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम जंहिंजी ज़ात अक़दस इरशाद फरमायो तव्हां मां जेकॾहिं कोई खारक थींदी आहे न खजूर जंहिंखे कुझु इलाइक़नि में क़तल बि चइबो आहे हालांकि क़तल त माण्हू मारणु हूंदो आहे पर कुझु इलाइक़नि में क़तल चइबो आहे इनखे खारक चओ खजूर चओ छुहारो चओ छुहारो ख़ुश्क खारक हूंदी आहे नरम या ॾोको हूंदो आहे त कचो हूंदो इन जे जॾहिं तव्हां इनखे खोलींदव त इन जे खेखड़ी जे मथां जेका खेखड़ी आहे ॿिज आहे हिन जो खेखड़ी जे मथां सन्हो परदो हूंदो आहे ॾिठो हूंदो तव्हां त महबूबन करीमन अलैहिस्सलाम फरमायो त जेकॾहिं तव्हां मां कंहिं इन खारक जी इन खेखड़ी जे इन परदे जो फ़ैसिलो कयो उन खां बि क़यामत वारे ॾींहुं पुछाणो थींदो अल्लाह। यानी हालांकि इन खेखड़ी जे मथां जेको परदो आहे छा त मिसाल आहे इन जी क़ीमत छा हिकिड़ी खारक जी बि क़ीमत तव्हांखे वठणु वञो उहो तव्हांखे ॿ टे खारकूं पेश कंदो न त कम अज़ कम हिकिड़ी त तव्हां खाईंदो त उहो माना ईअं ई पेश कंदो तव्हांखे ऐं खारक का हिन महिल ताईं का एॾी वॾी क़ीमत न आहे हिकिड़े दाणे जी पर उन जे अंदरां जेका खेखड़ी आहे उहा त बिल्कुलु बेक़ीमत आहे उछलाई वेंदी आहे। कुझु माण्हू आहिनि जेके कॉफ़ी जे तौर ते उनजो पीस करे खाइनि था कुझु माण्हू आहिनि पीअनि था पिया कॉफ़ी में कुझु माण्हू आहिनि जेके हिन मां पंहिंजो वरी कारोबार शुरू थी वियो आहे सोपारी ख़तमु थी वई आहे त पंहिंजे कुटे करे सोपारी तौर ते हलाइनि था पिया मगर अक्सर इहा खेखड़ी उछलाई वेंदी आहे पर इन जे बि परदो जेको सन्हड़ो आहे इन जो बि नबी करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा त हिसाब ॾियणो पवंदो त इन परदे जो बि तव्हां अदल कयो या न। सोना साईं हिन महिल हालत इहा आहे पाण चीफ जस्टिस जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई गुज़रियल पाण चई त लखें केस पेंडिंग में पिया आहिनि इहे केस न आहिनि इहे माण्हू पिया आहिनि पेंडिंग में
के जेलनि में उमिरियूं ॻरी वयूं वीचारनि जो, इंसाफ़ नथो मिले। इंसाफ़ नथो मिले, वारो ई नथो अचे न उन्हनि जो। कुझु त अहिड़ा आहिनि जिन जो जीअं वारो अचे थो ॿी तारीख़ ॾियोसि, ॿुधणो ई न आहे। 4-4 उनखे सज़ा लॻल हुजे कुल 5 सालनि जी, 5 सालनि ताईं उनजो केस ई न हलंदो, तारीख़ ते तारीख़, तारीख़ ते तारीख़। छा अलाह खे जवाब बि ॾियणो आहे? न। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे त जंहिं महिल बादशाह क़यामत वारे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं हाज़िर थींदा त तंहिं महिल उहे आरज़ू कंदा त काश दुनिया में मां हिकिड़ी क़तल, हिकिड़ी ख़ारक जो बि फ़ैसिलो न कयां हा त, हिकिड़ी क़तल, हिकिड़ी ख़ारक जो बि फ़ैसिलो मां न कयां हा त, यानी उहे आरज़ू कंदा त काश दुनिया में मूंखे आदिल, दुनिया में मूंखे बादशाह कयो ई न वञे। ऐं तव्हां ॾिसो हदीस पाक में जंहिं 3 शख़्सनि जो ज़िक्र आहे ऐं बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत वारे ॾींहुं 3 शख़्सनि खे अल्लाह रब्बुल आलमीन रुसवा करे जहन्नम में दाख़िल कंदो। हिकु त जहन्नम में दाख़िल करणु, ॿियो रुसवा करे जहन्नम में ज़लील करे उन्हनि खे। क़यामत वारे ॾींहुं ज़लील थींदा, पोइ जहन्नम। हाणे जहन्नम में वञण खां वधीक कहिड़ी रुसवाई हूंदी जो कंहिंखे मैदान महशर में सभ जे साम्हूं चयो वञे त हे दुनिया में वॾो मौज़ज़ हुयो, वॾो इज़तदार हो, पर दरअसल ज़लील आहे, जहन्नम ई आहे। इहा केॾी वॾी रुसवाई आहे। पर तव्हां फरमायो था त उहा हदीस में आहे त अञा वधीक ज़लील करे जहन्नम में दाख़िल कयो वेंदो। त उन्हनि मां हिकु आहे बादशाह जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन इक़्तिदार अता कई हुजे ऐं उन में हू अदलो इंसाफ़ न करे त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे ज़लील रुसवा करे उनखे जहन्नम में दाख़िल कंदो। त इहो एॾो वक़्तु, ऐं जीअं तव्हां ख़लीफ़ा, 5 ख़लीफ़ो जंहिंखे चइबो आहे उमर बिन अब्दुल अज़ीज़, हज़रत उमर, हालांकि ही ख़िलाफ़त राशिदा खां बाद में ख़िलाफ़त राशिदा त इमाम हसन मुश्तबा ते पूरी थिए थी, जंहिंमें नबी पाक अलैहिस्सलाम 3 सालनि जो इशारो फरमायो त हुन में इमाम हसन मुश्तबा ताईं ख़िलाफ़त राशिदा पूरी थिए थी। अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान गनी, मौला अली ऐं उनजो फ़र्ज़ंद इमाम हसन एसी ताईं। पर हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो दौर बि उहो ज़ब तोड़े जो ई उमवी ख़ानदान मां आहे, मगर एॾो अदलो इंसाफ़ इन शख़्स जी दौर में हो जो कुझु फ़ुक़हा इन खे बि ख़िलाफ़त राशिदा में शामिल हक़ीक़त आहे। त इन्हनि जो उहे फरमाईंदा आहिनि त पंहिंजे ॿारनि खे वेझड़ो विहारे चवंदा आहिनि त ए मुंहिंजा पुटऊ, ए मुंहिंजा फ़र्ज़ंदऊ, तव्हांजो पीउ ॾाढो ड्रिॼणो निकितो, तव्हांजो पीउ ॾाढो बुज़दिल हुयो। त उहे अर्ज़ु करणु लॻा त ए बाबा जान, असां तव्हांखे ॾिठो आहे जंग मां पहिरीं सफ़ में हूंदा आहियो, सुपर सालारी तव्हां हूंदा आहियो, केतिरियूं तव्हां फतूहात कयूं, केतिरे ई जेको आहे फितननि खे तव्हां ख़तमु कयो। असां त ॾिसो तव्हां बहादुर हुयो। चई तव्हां सम्झो न, मुंहिंजो मक़सदु इहो हुयो त मां दुनिया खां डिॼी वियुसि, दुनिया जे माल खां डिॼी वियुसि, त ईअं न त सुभाणे क़यामत ॾींहुं अलाह पुछाए मूंखां त ए उमर बिन अब्दुल अज़ीज़, मां तोखे इक़्तिदार ॾिनो, मां तोखे सल्तनत ॾिनी, तूं न अदलो इंसाफ़ न कयो, तूं पंहिंजे लाइ माल जमा कयो, तूं पंहिंजे लाइ हीउ जमा कयो। ए मुंहिंजा पुट, मां ॾाढो बुज़दिल ऐं डिॼी वियुसि दुनिया खां, त मां तव्हांजे लाइ कुझु बि न छॾे वञा थो, मां तव्हांजे लाइ कुझु बि नथो छॾे वञा। ऐं ॿियो कोर हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो आहे त अॼु मां बर्बाद थी वियुसि। माण्हुनि पुछो त ए ख़लीफ़तुल मुस्लिमीन, तव्हां बर्बाद, तव्हां ख़लीफ़ा थी वियो अॼु त? चई तव्हां मुंहिंजो मक़सदु न सम्झो। चई मां अॼु ख़लीफ़ो थी वियुसि, माना दुनिया खां बर्बाद थी वियुसि, हाणे रुॻो अलाह ऐं अलाह जे रसूल जो आहियां। हाणे मां दुनिया में कंहिंजो बि न आहियां सिवाय अलाह ऐं अलाह जे रसूल जो आहियां। त यानी की मां दुनिया वारनि जे साम्हूं मरी वियुसि। एतिरो एॾो वधीक उन्हनि खे ड्रिॼ दुनिया जो, दुनिया वारनि जो, त उन अदल इंसाफ़ जो एतिरो ड्रिॼ त जंहिं करे मां हिकु शख़्स जे बि अदल में थोरी कोताही कयां त सॼी दुनिया बि जे अलाह जी बारगाह में ॾियां त बि माफ़ न आहे। त उन शख़्स खे ॾिसणु घुरिजे। तव्हां ॾिसो त इहो ई हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ आहे जंहिं महिल हुकुमरानी जो ऐलान कयो वियो त ख़लीफ़े जो, त सॼी राति रुनो। अल्लाह, घरवारी पुछुसि तव्हां रो छो था? इक़्तिदार मिलण ते त माण्हू जशन कंदा। हक़ीक़त आहे। असांजूं सियासी पार्टियूं या हुकुमरान जेकॾहिं खटे था वञनि इलेक्शन, तोड़े जो क़तलाम कराए अचनि था सीटनि ते, त बि जशन था कनि। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे जॾहिं ख़िलाफ़त मिली आहे, सॼी राति रुना आहिनि त मुंहिंजा अलाह मूंखे कहिड़ी आज़माइश में थो विधो आहे, मां ज़र्रे बराबरि बि मां इंसाफ़ न कयो त मां तुंहिंजी बारगाह में छा हाज़िर थींदो। इन डप खां सॼी राति रुना।
ऐं एॾो ख़ौफ़ रखण वारे जो दौर तव्हां ॾिसो सुभान अल्लाह त ज़कात वठण वारो कोई न हो। उमर इब्न अब्दुल अज़ीज़ जे दौर में हक़ीक़त आहे को ज़कात वठण वारो न रहियो, सभई माशाअल्लाह ख़ुशहाल थी विया, शाहूकार थी विया। पोइ इहो ज़कात जा अनाज खणी पहाड़नि ते वञी उछलाईंदा त जेके तव्हां पखी गुज़रनि, मुसाफ़िर पखी गुज़रनि त उहे हिते थकी पवनि त हिते दाणो चुगी पोइ अॻिते वञनि। अल्लाह, तव्हां ॾिसो त हींअर दुनिया में इस्लाम जेको नज़रियो ॾिए थो न अदल इंसाफ़ जो, पूरी दुनिया में कंहिं कानून में न हूंदा। इहा अॼु असांजा इलाहादी निकिरी पिया आहिनि, सेक्युलरिज़म लिबरलिज़म निकिरी पिया आहिनि। त तव्हां ॾिसो बर्तानिया हिंदुस्तान में उन्हनि जो सेक्युलरिज़म सिस्टम आहे, पर इन जे कानून में तव्हां पढ़ंदव त 2010 जे कानून में त तव्हां ॾिसंदव उन्हनि जे शुरू जे कानून माना 2010 जी जेका मां अख़बारी ख़बर पढ़ी आयो आहियां उन जे हिसाब सां चवनि था त उन्हनि जे कानून में इहे कानून मौजूदु आहिनि, उन्हनि जी अदालत में इहे कानून मौजूदु आहिनि त जॾहिं को वज़ीर आज़म या जेको हिकिड़े सूबे जो वॾो हुजे, जेको हा वज़ीर आला गवर्नर वग़ैरह, त या गवर्नर या वज़ीर आला या वज़ीर आज़म को बि हुजे, जंहिं महिल उहो इक़्तिदार में हुजे, को बि ज़ुल्म करे उन ज़ुल्म जी उनखे सज़ा न मिलंदी, उन ज़ुल्म जी उनखे सज़ा न मिलंदी। हिंदुस्तान में सेक्युलर सिस्टम आहे त उन में एतिरो ताईं लिखियलु आहे जंहिं को वक़्त जो वज़ीर आज़म या हाज़िर जंहिं को ज़िना या क़त्ल बि करे विझे ऐं उन ते साबित बि थी वञे त इक़्तिदार में जेसीं ताईं हूंदो, जेसीं ताईं उनजी लिमिट हलंदी 2 साल 5 साल जो बि उते सिस्टम आहे, त 5 सालनि ताईं उनखे जेको आहे पुलिस या उनखे कोर्ट पंहिंजी तरफ़ नथी घुराए सघे, उन्हनि खे जेको आहे मनाही थियल कानून में लिखियलु आहे। त तव्हां ॾिसो इस्लाम जे नज़रिए में सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला जंहिं महिल वक़्त जा ख़लीफ़ा हुया त तव्हां शहर में वियो, तव्हां ॾिठो हिकिड़े यहूदी वटि तव्हांजी ज़िरा मुबारक आहे, ज़िरा मुबारक आहे, तव्हां हुनखे फरमायो त इहा ज़िरा त मुंहिंजी आहे। साईं जन फरमायो, हा साईं जन फरमायो त इहा ज़िरा त मुंहिंजी आहे। वक़्त जो ख़लीफ़ो साईं जन जो वक़्त जे ख़लीफ़े जो ऐलान थी चुकियो हो, 4थे ख़लीफ़े जो, उन वक़्तु तव्हां ॾिठो त यहूदी वटि तव्हांजी ज़िरा मुबारक आहे, संदन ज़िरा मुबारक, तव्हां फरमायो त हीअ ज़िरा त मुंहिंजी आहे। हुन चयो न मुंहिंजी आहे। उते थोरो ॻाल्हि ॿोल थी वई त उते माण्हुनि चयो त छो न असां भला अदालत में हलूं, त सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला हलो, त उन यहूदी चयो त असां हिन तरफ़ न, जेको असांजी तरफ़ जेको माण्हू आहे, असांजी तरफ़ जेको कोर्ट आहे, असांजी तरफ़ जेको ख़लीफ़ो आहे उन ॾिठा हलूं। मिसाल वक़्तु शहर जा अलॻि अलॻि गवर्नर ठहियल हुया न, त गवर्नर ने उन ॾिठा हलूं। त सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला फरमायो त हलो, उन्हनि विया त गवर्नर सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला खे ॾिसी बीही रहियो, पाण इशारो फरमायो वेही रहियो, पाण उन्हनि माण्हुनि सां वेही रहियो जिथे मुल्ज़िमान वेहंदा आहिनि, जिथे पंहिंजो मुक़दमो खणी ईंदा आहिनि, त उते माण्हू मुक़दमे वारी जॻह ते वेही रहिया। त जंहिं महिल उते हाज़िर थिया त उन जेको उन वक़्तु ख़लीफ़ो या उन वक़्तु उनजो वज़ीर हुयो जेको अदालत में वेठल हुयो, जज, उन चयो त गवाह पेश कयो। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो त मूं वटि गवाह त न आहिनि सवाइ मुंहिंजे ग़ुलाम ऐं मुंहिंजे पुट खां, हिकिड़ो मुंहिंजो ग़ुलाम आहे, हिकिड़ो मुंहिंजो पुटु आहे। त उन वक़्तु जज चयो त मां इन्हनि जी गवाही क़बूल न कंदुसि, छो जो कोर्ट में न ग़ुलाम जी जेको आहे गवाही क़बूल कई वेंदी आहे, न ई जेको पुट जी गवाही क़बूल कई वेंदी आहे। तव्हां इन्हनि खां अलावा ॾसियो त मां जेको उन्हनि जी गवाही क़बूल कयां। त हज़रत अली रज़ियल्लाहु ताला फरमायो त मूं वटि ॿियो को गवाह न आहे, हाणे गवाह न आहे त मुंहिंजी ज़िरा हाणे हुन जी थी वई, मां चाहियां थो त जेको आहे ज़िरा भले उन वटि हुजे। यहूदी जंहिं महिल इहो ॾिठो अदलो इंसाफ़, अॻियूं जज बि मुसलमाननि जो ख़लीफ़ो वेठो आहे, एतिरो इंसाफ़, गवाह न मिलिया त ज़िरा हिन जी मुंहिंजी थी वई। ज़िरा मुबारक जेको आहे हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जी संदसि जेको आहे उन्हनि जी ज़िरा मुबारक, हुन यहूदी खे ख़बर हुई घोड़े ते वञनि पिया त किरी पई मां खईं, त उन ॾिठी उन वक़्तु कलमो पाइण लॻा। एॾो इंसाफ़ हुयो त पोइ माशाअल्लाह अल्लाह पाक जी रहमतूं बरकतूं, अॼु पूरी दुनिया मौला अली सां प्यार छो थी करे पई त उन्हनि जी शख़्सियत में अदल इंसाफ़। अल्लाह पाक असां सभिनी खे बि अदल इंसाफ़ ते क़ाइमु रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह साहिबु जी महिरबानी, ऐं असांखे वक़्तु ॾिनो, पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया।
अल्लाह पाक मूंखे अजीर अज़ीम अता फ़रमाए। ऐं मोहतरम साहिब अली ताहिरी साहिब तव्हांजी महिरबानी तां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। इंशाअल्लाह तबारक ताला सुभाणे अल्लाह पाक चाहियो त इहो ई सिंध टीवी हूंदी ऐं इहो ई सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट हूंदो, मगर मौज़ू को ॿियो हूंदो। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। अली मौला 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 अली दम दम 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 लख दे करोड़ वारी आखो जम जम अली मौला अली मौला अली दम दम 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 अली मुश्किल कुशा अली शेरे खुदा अली मुश्किल कुशा अली शेरे खुदा अली दर्दंज दवा अली मर्जंज शफा आहे सहारो बेकसन जो अली अली मौला अली मौला अली दम दम 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 हिन खे भी तोखे ख़बर छा नाहे अली मौला रब जो शेर आहे अली 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 हिन खे भी तोखे ख़बर छा नाहे अली मौला रब जो शेर आहे सोणे नबीअ जो सोट अली अम्मा बतूल जो गोट अली हसन हुसैन जो बाबो आ इश्क वरन जो काबो आ हसन हुसैन जो बाबो आ इश्क वरन जो काबो आ ए मौला अली शेर जली हक जो अली अली मौला अली मौला अली दम दम 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 लख ते करोड़ वारी आखो जम जम अली मौला अली मौला अली दम दम अली मौला अली मौला अली दम दम मशरिक मगरिब शुमाल में आहे गुलाम केड़े हाल में मशरिक मगरिब शुमाल में आहे गुलाम केड़े हाल में मशरिक मगरिब शुमाल में आहे गुलाम केड़े हाल में जाने तो हो जाने ही सब तो अली अली मौला अली मौला अली दम दम अली मौला अली मौला अली दम दम अली मौला अली मौला अली दम दम अली मौला अली मौला अली दम दम। रोशनी जी वाट तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।